वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला। जितनी जमात है तो आवाज होने को दुरूद पढ़न दान तो अजय विसरी में अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना कमा सल्लैता अला इब्राहीम व अला हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना व सनदिना व मौलाना नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, उलमाए किराम, सादात इज़ाम, मिशड़ा मुर्शिद करीम अज असा खुशनसीब आहियूं जो अल्लाह ताला आलिम ऐं बुज़ुर्गन जी मजलिस में अचण जी सआदत अता फरमाई है। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे के आलिम जी ज़ियारत कई उन जण के मुंह मोहम्मद मुस्तफ़ा करीम जी ज़ियारत कई। वरी जो सुभान अल्लाह सुस्त न जो चुस्त दी सुभान अल्लाह जो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आलिम मुंह मोहम्मद मुस्तफ़ा जे सीने जा वार आहिन। जे इल्म पढ़ियो ऐं ॿियनि खे पढ़ायो मुझे लजपाल नबी तो फरमाए तो मुझी उम्मत में ये मानू सब खां भले में भला इंसान है जेको कुरान पढ़े ऐं ॿियनि खे पढ़ण सेखारींदो आहे। समझो था कि न कोन था समझो? असां वटि मालदार मानू भलो सॾायो वेंदो आहे, बिजनेसमैन हुजे, कारोबार करण वारो हुजे, दुनिया दौलत वारो हुजे, सुठी नौकरी वारो हुजे, वडे जमीन वारो हुजे, अयाल वारो हुजे, वडी गाड़ी ते अचण वारो हुजे, वडे बंगले वारो हुजे, तंहिंखे इज्जत जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। पर मुझे लजपाल नबी फरमायो भली कपड़न ते जिस्म ते मेरा कपड़ा पहरियल होजन, चतड़ियूं लगियल होजन, तॾे ते वही मुंह मोहम्मद मुस्तफ़ा जे मथा नाज़िल थियण वारे कुरान जी तालीम ॾियण वारो आहे। वो वक्त जे बादशाह खां, अमीरन ऐं वज़ीरन खां, वक्त जे सदर खां वधीक अल्लाह वॾो उन बाने जी इज्जत आहे जेको तॾे ते वही कुरान जी तालीम ॾींदो आहे। समझो था कि न समझो? बादशाहन जी बादशाही, इज्जत वारन जो इज्जतूं, मालदारन जो माल उनन जे मौत ताईं महदूद हूंदो आहे। एड़ा साह निकतो उन माल जा खातेदार ॿिया बणजी वेंदा, उन बंगले ते वेहण वारा ॿिया बणजी वेंदा, उन कुर्सी ते वेहण वारा ॿिया अची वेंदा, उन बिस्तर ते सुम्हण वारा ॿिया अची वेंदा। हे जिस्म ते जेके कपड़ा पहरियल आहिनि, जेको काटन जो वॻो पाए ऐं बाचो लड़काए हले तो बाजार में ॿुधाए तो त मूं जहिड़ो को खान कोन्हे, मूं जहिड़ो को सरदार कोन्हे, पर जॾहिं मरंदो त मुल्ला हे कपड़ा छिके लाहे वठंदो। जे कपड़ा लथा न त कैंची सां कंदे बि हे कपड़ा लाहे वठंदो। वक्त जे बादशाहन के उनन जी कुर्सी फायदो न दींदी आ। कल कलो की गाल आ त वक्त जो वजीर आजम हुयो पाकिस्तान जी 1/3 मेजॉरिटी सा खटे ऐं कुर्सी ते जे वेठो, पर जेल में बुहारा ॾेई वियो। वक्त जो सदर हुयो पंहिंजो पाण खे सदारती कुर्सी ते विहारे ऐं वॾियूं दावूं पे कयईं, पर जेल में कैद खाने में नंढड़ी सोड़ी कोठड़ी में वेठल आहे। दुनिया वारन जो इज्जत हुई है, पर 50 साल गुजरी विया, थोड़ो लाड़काने में हल मिठे पीर जो नालो गाइण वारा अॼु बि मौजूद आहे। समय साल गुजरी विया कलंदर लाल शहबाज खे, पर अॼु जहान उन दरबार ते हाज़िरी भरण जे लाइ अचे थो। समय साल गुजरी विया मुर्शिद गौसुल आज़म पीरान पीर दस्तगीर खे, पर अॼु सिंध जी हिन कुंड ते वेठा आहियूं, पर हिते बि तोखे भेज दस्तगीर जो नालो ॿुधाए।
समा वो इल्म वाली इज्जत हुई, रूहानियत हुई, जिनको सीना दर सीना इल्म वंडीदा हुया, लिसान दर लिसान इल्म वंडीदा हुया। वो सागियो फैज अज अल्लाह ताला इन जमात के दिल पर साईं जी सूरत में दिखारे रहियो है। समझो दाले कोंदा समझो इंसान की हकीकी मीरास इल्म इंसान के जेका अल्लाह ताला वडे में वडी दात दिनी आ सा इल्म आहे। इल्म का सिवा इंसान अंधो आहे, ना मुरादा, अकेलो आहे, उनमें उनका हैसियत ना है, बेहैसियत आहे। जेके अल्लाह इल्म दिनो आ उनके अल्लाह इज्जत वारो बनायो आहे। ख़ुसूसन असांजा सिंध वारा इल्म खां जियां जियां पोइते हटंदा था वञनि, इल्म खां जियां जियां मुंह मोड़ींदा था वञनि, तीअं तीअं उन्हनि खे ज़िल्लत अल्लाह ताला दुनिया में ही ॾेखारे रहियो आहे। मिठा दुनिया जी इज्जत, दुनिया जी अज़मत आहे त इल्म में रखायल आहे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला पैदा फरमायो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह ताला जो फरमाए व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्दि खलीफा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान न धोणे फरमाया ए मलाइको बुधो मां अल्लाह ज़मीन ते पंहिंजो खलीफो पैदा करण वारो आया, पंहिंजो खलीफो तो बनायो। फरमाए अहकमुल हाकिमीन रब तो फरमाए, इलाहुल आलमीन तो फरमाए, मालिकुल मुल्क तो फरमाए, हय्युन ला युमीत तो फरमाए। ए मलाइको मां अल्लाह ज़मीन ते पंहिंजो खलीफो तो पैदा कया। कालू अतजअलु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा। मौला इन्हनि खे तो पैदा करी जेके ज़मीन में फसाद कंदा, जेके ज़मीन में रत वहाईंदा। ए मुंहिंजा मौला तू इन्हनि खे तो पैदा करी जेके ज़मीन में माण्हुनि जो रत वहाईंदा, ज़ुल्म कंदा, फसाद कंदा। इंसान पैदा कंदे ये ज़ुल्म जी बाहि बारे ॾींदा। मौला इन्हनि खे छो थो पैदा करी। व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मुंहिंजा मौला असां पाना तो अल्लाह, असां मलाइक तो अल्लाह जी हमद बयान कयूं था, तुझी तक़दीस बयान कयूं था, तुझी कुदूसियत के बयान करण जे लाइ असां काफ़ी न आहियूं। मुंहिंजा मौला असां बाना तुझे ला, तुझी तारीफ़ जे लाइ काफ़ी आहियूं। रब फरमायो क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। उठिया जेके बेटा ऐसे भी सुभान अल्लाह। घरा कसम खणी आया तो मां गई भी सुभान अल्लाह कोन चवंदास। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो त तव्हां के मलाइको खबर नाहे, तव्हां नथा जानो मां अल्लाह जाना थो। रब के खबर रात आदम के मां जमीन ते छाला पैदा फरमायो। सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला इल्म अता फरमायो। अल्लाह ताला इल्म अता फरमायो। रब नालन जो इल्म आदम के दिनो।
मलाइकन के अल्लाह फरमायो मलाइको बुधायो हिनन शयन जा नाला चाहन हिनन के छा चइबो आ जो अल्लाह मुजा मौला असा के खबर नाहे रब्बे कायनात आदम अलैहिस्सलाम के फरमायो आदम तू बुधा ते हिनन शयन जा नाला चाहन आदम अलैहिस्सलाम बुधाई दो मौला हिन जो नालो है हिन शे जो नालो है रब फरमायो ए मलाइको बुधायो हाने आदम जी अजमत जी तवा के खबर पई आ कि न पई आ रब फरमायो ए मलाइको सब आदम के सजदो कयो हरनी सजदो कयो हर आदम के सजदो कयो जेके ब आसमान जा मलाइको या हिकड़ो इब्लीस हुयो जे सजदो न कयो न मगरूरी कई इल्म आदम वट हुयो इब्लीस वट हुयो थोड़ो हिकड़ो गाल समझण दिया इल्म आदम वट हुयो इल्म इब्लीस वट हुयो इल्म जे नाज ते इल्म जे भाव ते इल्म जे मथा मगरूरी कंदे इब्लीस जे तमा आदम के सजदो न कंदुस मुजी अजमत आला है जने इल्म पौंदो मुजा मिठड़ा मुर्शिद करीम फरमाइंदा है त इल्म ऐन लाम मीम इल्म मना ऐन है बात खोलियो वेठो ऐन जगह होंदिया हर शे अचे इल्म जी भुख होंदी आ इल्म जी तलब होंदी आ सिखण जी जो शौक होंदो आ हिकड़न के दुनिया कमाण जो शौक होंदो आ सिगरेट पीण वारे के सिगरेट जो शौक होंदो आ पर किताबन पढ़ण जो हिकड़ो अजीब नशो होंदो आहे जेके इहो नशो नसीब थी वने दुनिया जो हर ही लज़तूं विसरी वने ऐन वांगुर ये हर शे नोइदो साईं फरमाइंदा जडे ऐन जो या तलब वथंदी आ त लाम या खड़ी नजर इंदी आ वडी मगरूरी पैदा थींदी उन में आकड़ पैदा थींदी वडाई पैदा थींदी इल्म इंदो आ त वडाई पैदा थींदी आ पर जडे आलिम के अल्लाह वारे जी सोबत नसीब थे सो मीम वांगुर छको थी विंदो आहे जो सुभान अल्लाह कुर्बान मुझे मुर्शिद ने फलसफे दे ऐन तलब कंदो लाम वरिया मगरूरी पैदा कंदिया पर जदे अल्लाह वारे जी सोबत नसीब थी वने त मीम वांगुर हिय झको थी विंदो जेमे आजिज़ी अची वने जेमे इज्ज़ अची वने यो आलिम ज़मीन ते हुंदो आ पर इन जो शान अल्लाह अर्श ताईं मथा हो करे छदींदो आहे मुझे महबूब मुस्तफा जी खैरात अब इल्म है हिकड़ो सीना दर सीना इल्म पखेड़ियो हुन हिकड़ो लिसान दर लिसान से इल्म पखेड़ियो हुन मुझे महबूब करीम फरमायो अल इल्मु इल्मान इल्म जा किस्म हन इल्म हन हिकड़ो अल इल्मु फिल कुलूब हिकड़ो इल्म जको जलबन में पायो विंदो वा इल्मुन यनफउ बिही महबूब ने फरमायो इहो ही इल्म जको नफे बख्श होंदो आहे यो इल्म नफो दींदो आ जेको लिसान दर लिसान इल्म ज़बान जे जरिए पढ़ियो विंदो साईं करीमन फरमायो ये कंजुल उम्माल जी हदीस आ साईं करीमन फरमायो ते इन्ने ज़बानी इल्म जे जरिए अल्लाह ताला पुछाणो कंदो पुछा थींदी इल्म पढ़ी हुई किथे सिखी छा पिराई हुई केतिरो अमल कई हुई पर जेको सीनन मां पखिड़जी इल्म ईंदो आ इहो नफ़े बख्श होंदो आ दुनिया में भी फ़ाइदा दे आखिरत में भी फ़ाइदा हिते जेको असा इल्म सिखण आया आहियूं वो पीर कामिल जे सीने मां सिखण आया हिकड़ो इल्म तू स्कूल में पढ़ंदो ही हिकड़ो इल्म तू मदरसे में पढ़ंदो ही पर हे इल्म जेको वलियन वारो इल्म आहे जेको अल्लाह ताला महबूब मुस्तफा जे सीने में पढ़ियो हो सोई इल्म सीनन मां थींदो थींदो हिन जहान ताईं अचे पहुतो आहे मता को मानो एतराज करे हदीस मुबारक है हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त अल्लाह जे हबीब असा के ब इल्म सिखारिया हिकड़ो इल्म त जेको मां बयान कया तो हजरत अबू हुरैरा तो फरमाए हिकड़ो इल्म जेको मां बयान कंदो आया बियो इल्म जेको मां बयान कया त कुरैशन जा नौजवान मुके कट्टे मारे छडन वो बयान नहीं करणो
जेको लाइक हूंदो आ जंहिंखे सीने जो इल्म नसीब थींदो आहे मुझे महबूब मुस्तफा करीम जी मीरास इल्म आहे हे मदरसो खुलियो आ मुस्तफवी मीरास जे वंड विरहाण मुझे मुर्शिद कामिल है वंड विरहाण जे लाइ हिकड़ो खजानो खोलियो आ आहे को मेहड़ी आस पास वारो जेको हिन मीरास मां वंड वठण जे लाइ अचे हथ लिकाए वेठा आहियो खीसे में सी लॻो अथव मुझे महबूब के अल्लाह हर इल्म ॾिनो कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो अल्लमक मा लम तकुन तअलम हबीबा जा शै तू न ॼाणंदो ये मो अल्लाह तोखे वो इल्म ॾेई छॾे आओ न मुझे मिठड़े मुर्शिद फरमायो ओ इल्म तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो इल्म तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो आही नूरी नबी निर्वार तू आही सोहणो नबी सरदार तू मुझा सोहणा नबी मुझा प्यारा नबी सरदार तू आही नूरी नबी निर्वार तू मुझा सोहणा नबी मुझा ओ तुझे अचण सभी जग जुड़िया सिज चंद्र कतियों आई गुलटड़िया तुझे अचण सा सब जग जुड़िया सिज चंद्र कतियों आई गुलटड़िया आई सोहणो नबी सरदार तू आई नूरी नबी निर्वार तू मुझा सोहणा नबी मुझा प्यारा नबी साहबी यो नालो मुके न सोचे बाजार में आयो मदीने जी बाजार में ए बाजार मदीना वारो सुभान अल्लाह मदीने जी बाजार वारो बुधो तवा हिते दुनिया कमाइण में लगा पिया आयो मस्जिद नबवी में मुहम्मदी मीरास तक़सीम थी रही आहे छाजेला दुनिया में मगन आयो वणो मुहम्मदी मीरास वठो मानू दुनिया जो लालची हुंदो आहे वठी भगत दुकान छडे अयाल छडे सब वठी भगा मस्जिद नबवी में विया वरी वापस मोटी सावी जे चंद तो किए चयो त मुहम्मदी मीरास वंडजे थी पई ऐं उते त काशे हुई कोन को वंडण वारो को तक़सीम करण वारो चे मस्जिद नबवी में छा ॾिठो कि बस इहो ॾिठो सी त हल्का ठहियल हुया को नमाज पढ़ण पियो सेखारे को रोज़े जा मसाला पियो सेखारे को अल्लाह जो ज़िक्र पियो सेखारे को दीन जा मसाला पियो सेखारे उन साहबी चयो त ॿुधो मुहम्मदी मीरास असुल इहा ई त आहे महबूब जो वंड इहो ई त आहे न जेको वंड महबूब जो मस्जिद नबवी में विराइजे पियो तव्हां दुनिया कमाइण में लगा पिया आहियो होॾे ग़रीब मिस्कीन महबूब जो वंड वठो पिया मुझे मिठड़े मुर्शिद करीम उन वंड मां मीरास मां हीरा जवाहर खणी तव्हांजे महर में अचे साईं फरमाईंदा है न त मदीने शरीफ में माण्हू वेंदा आहिनि ऐं उतां खजूर वठी ईंदा तस्बीहूं वठी ईंदा आहिनि साईं मुंहिंजा ज़मज़म खणी ईंदा आहिनि ऐं तोहफ़ा तहाइफ़ खणी ईंदा आहिनि मां मदीने शरीफ में वेंदो आहियां त उते वञी मस्जिद नबवी जे लाइब्रेरी में वेही किताब लिखंदो आहियां उतां चूंड करे मदीने वारे साईं जो मीरास खणी हिते अचे ऐं पंहिंजे मुरीदनि में तक़सीम कंदो आहियां सिंध वारनि खे नवाज़ींदो आहियां हाणे क़िस्मत जंहिंजी खटे जो मुहम्मदी मीरास जे दिलबर संगा वठे तव्हां वठंदो मीरास कि न कोन वठंदो इंशाअल्लाह केर पंहिंजा बच्चा हिन मदरसे में पढ़ण जे लाइ छॾींदो केर हथ त मथे खणो मां ॾिसां तव्हांजो बच्चो दिलबर साईं जे हवाले कयो हिते आलिम वेंदा हाफ़िज़ वेंदा
न सिर्फ इल्म सेखारींदा पर उन्हनि खे दिलबर साईं रूहानियत बि अता फरमाए। तो मोहम्मदी फेज़ वठबो कि न कोन वठबो? हाँ अचबो मदरसे में तालीम ॾियार भी पंहिंजे औलाद खे दीन दुनिया जी तालीम ॾियारियो। स्कूल में पढ़ायो इनकार न है पर स्कूल में जेको पढ़ी आयो सो तव्हांखे न ख़त्मो ॾींदो न साईं मुंहिंजा तव्हांखे तबन कफन करण जा मसाला सेखारींदो। पोइ आलिम बच्चा उहो छॾींदा मदरसनि में जेको अंधो हुजे लूलो हुजे लंगड़ो हुजे छण हण मौलवी जे मथे में त उहो हुजे पोइ सुलक्षणो पोइ सेबतो समझदार मदरसे में न छॾींदा। इहो स्कूल पढ़ंदो डॉक्टर थींदो इंजीनियर थींदो जेके डिग्रियूं खणी पिनंदा वतंदा त असांखे नौकरी ॾिए। आओ कि न ग़लति चवां? डिग्री खयो वतंदा केॾीमहिल हुन वॾेरे जे दरवाज़े ते केॾीमहिल हुन अमीर जे दरवाज़े ते पर मुंहिंजे मिठड़े मुर्शिद दिलबर साईं जे दर तां जेको फैज़याब थी वियो दुनिया उन जे कढ लॻंदी आहे उहो दुनिया जे पोयां कोन लॻंदी। समझो था कि न कोन था समझो? पंहिंजा बच्चा छॾियो पंहिंजो जान पंहिंजी पंहिंजो माल हिन मदरसे में ख़र्च कयो इहो तव्हांजे मथां हक़ आहे। सुम्ही न पइजो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधिजो। जान बि ॾियणी आहे माल बि ॾियणो आहे। आओ कि न? अल्लाह सलामत रखंदो डॉक्टर साहब के जे प्लाट जो टुकड़ो ॾिनो कुझु साईं ख़रीद बि कयो अल्लाह ताला जा वधाईंदो जो हिन मदरसे खे तामीर कयो वियो इन जो अजुर क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। हिकिड़ो मदीने वारे साईं फरमायो टे शयूं इंसान जूं बाक़ी रहणियूं आहिनि हर शइ फना थी वेंदी उन जा वारिस ॿिया बणिजी वेंदा। हिकिड़ो जेको ख़ैर कयईं अहिड़ो ख़ैर जेको हमेशह रहण वारो आहे। मिसाल तौर मुसाफ़िर खानो तामीर कराई मस्जिद तामीर कराई इहो हमेशह रहंदो। कंहिंखे इल्म सेखारी उहो इल्म ते जेसि ताईं पढ़ंदो पढ़ाईंदो उन जो अजुर बि क़ब्र में पहुचंदो। ॿियो नेक सालेह औलाद छॾई उन जो अजुर इनाम बि क़ब्र में पहुचणो आहे। दीन जो इल्म सेखार पंहिंजे बच्चे खे मस्जिद में ख़र्च कर। अजीब इत्तिफ़ाक़ आहे तव्हांखे ये टई शयूं मुंहिंजे पीर जे हिन आस्थाने ते नसीब थी वेंदी। हाँ इल्म बच्चन के सेखार पुट फ़ाइदो ॾींदई मरण खां पोइ ख़र्च कर हिते त उहो मरण खां पोइ फ़ाइदो ॾींदो ई। ऐं साईं मुंहिंजा पंहिंजे औलाद जी तालीम तरबियत आहे उहो बि तोखे फ़ाइदो ॾींदी। हर शइ फ़ाइदो मिले थी दिलबर साईं जे दर तां सुभान अल्लाह। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आखिरी हदीस तो पढ़ा महबूबन करीमन फरमायो क़यामत जे ॾिहाड़े सब खां पहिरियां जन्नत में आलिमन खे अल्लाह ताला उमाणींदो। जेके आलिम आहिनि सभिनी खां पहिरियां जन्नत में वेंदा जन मदरसन में वेही गोड़ा खोड़े दीन जी तालीम सेखारी। पर मदीने वारे साईं फरमायो त उन्हनि खां बि अव्वल हिकिड़ो अहिड़ो घरो हूंदो जेको आलिमन खां बि अॻु में अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में उमाणींदो। ॿुधंदो उहो कहिड़ा जवान आहिनि। महबूबन फरमायो जेके आलिमन ते ख़र्च करण वारा आहिनि मदरसन जी मदद करण वारा आहिनि उहे क़यामत जे ॾिहाड़े आलिमन खां बि अॻु में जन्नत में उमाणिया वेंदा। वरी तो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कहिड़ा कहिड़ा जन्नत में वेंदा हथ त मथे खणो। अल्लाह अल्लाह इंशाअल्लाह दिलबर साईं जे सदके दिलबर सोने सां गॾाए मदीने वारे साईं जी जमात में वञी लिवाए हमद जे हेठां बिहारी। हे मुंहिंजे मुर्शिदन करीमन जा ॿ किताब आहिनि यौमुल फुरकान हे बि हींअर 2 महीना थिया आयो आहे ऐं हे हफ़्तो ॾेढ थियो आहे नओं किताब साईं जो आयो आहे तरबियतुत तालिबीन। तरबियत तालिबीन तरबियत चाहे औलाद अयाल तालिबन शागिर्दन मुरीदन ऐं मुतअल्लिकीन जी तरबियत जो नबवी तरीक़ो चाहे ख़ुसूसन आलिमन जे लाइ फ़ाइदो ॾींदो। पीर छा के चइबो आहे पीर जी तरबियत कीअं थींदी आहे पीर तरबियत कीअं करे मुरीद जा हक़ कहिड़ा आहिनि मुरीद पंहिंजा हक़ कीअं अदा करे हिन किताब में मुंहिंजे मुर्शिद सोणे हर शइ लिखी छॾी। पाकीज़ा ज़िंदगी माना घर ई घर वारा वरितो अथव तव्हां के वटा है घर ही घर वारा अञा थोड़न माण्हू वटा हे किताब पढ़ंदो इंशाअल्लाह घर ही घर वारा टाइप ते ही साईं हे तहरीर फरमायो आहे। हे किताब वठो ऐं यौमुल फुरकान
जंग बदर इस्लाम ऐं कुफ्र जी पहिरीं जेका लड़ाई लगी हुई उन मुतल्लिक़ साईं लिखियो आहे हे मदनी मीरास आहे जेका मूं अर्ज़ कई तव्हां वठंदो वंड की न कोन वठंदो अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।